पुट जी तू ओडो मोटियो आई ॾाढो परेशान तो लगे। खैर त आहे? खेरा चाचा खेरा। पो केड़ी गाल आ जे तोखे बुझाए छडियो? चाचा अड़ी का भी गाल ना है। का त गाल जरूर आहे। चाचा बाबा जे करे परेशान है। छा थो चे? हेडे अचण ला राजी नथो थे छा? न चाचा जे करे हेडे अची हा न तो मां एडो परेशान कोन था, पर हेडे कान थो थे। जे उते ही खुश आ त पो तू अजाए परेशान छो थो थे? चाचा हुते त हुन खे 3 वेलन मां हिकु वेलो भी सुकून सां नथो मिले। चाचा मां तोखे छा ॿुधायां, कीअं ॿुधायां तोखे त बाबा जो वक्त कीअं थो गुज़रे। जे एड़ी गाल आहे पुट त पो मां वनी राजी करे वठी अचांसि। चाचा जे करे हिते अचण लाइ राज़ी हुजिया न त मां हिन खे हिते वठी न अचां। उते पंहिंजनि जी सोबत में हूंदो, तंहिं करे हेॾे निकिरणु ॾाढो ॾुखियो थो लॻेसि। चाचा पंहिंजनि जी कहिड़ी सोबत, पंहिंजा त सभु ख़तम थी विया, बाक़ी हुते रहियो कहिड़ो आहे जो पंहिंजी दिलि जा सूर ओरे हुननि सां पंहिंजा हाल हवाल करे। पुट जेकॾहिं हुनजी ख़ुशी उते रहण में आहे त पोइ छॾे ॾिस उते रहियो पियो हुजे। चाचा सोचां थो त बाबा भले उते ई हुजे, पर हिकिड़ो दाव करे बाबा ॾे पैसा मोकिले छॾियां जीअं बाबा जी बाक़ी ज़िंदगी सूरनि में न गुज़रे। चाचा सूरनि में न गुज़रे। पुट वरी विझे न पाण खे सूरनि में, इन्हनि कमनि खे छॾ। मां कोशिशि कयां थो किथां 2-3 हज़ार हथ करे तोखे ॾियां थो, तूं ॾेई अचेसि। चाचा जेकॾहिं उधारा वठंदासीं न त उहो कर्ज़ बि असांखे लाहिणो पवंदो, तंहिं खां सुठो आहे त मां पंहिंजो ई जहान करे छॾां। चाचा पुट चयमि न त अजाए पाण खे सूरनि में विझंदे। चाचा मां हींअर कहिड़ो पलंगनि ते सुतल आहियां जो वधीक मूंखे सूर ईंदा। अहिड़नि सूरनि जी मजूअ खे परवाह न आहे चाचा, न आहे परवाह मजूअ खे। तूं मुंहिंजे बारे में सोचणु छॾे ॾे चाचा, छॾे ॾे तूं। सोनी तुझी इहा मजाल जो रही साई सकीना अचे तो उते न बीहे। रेसियाणी हाणे तुझो एतिराम मुझे अॻियां खत्म थी चुको आहे। सोनी बस सोडा बस। छोरो की हथ के हण न मूंखे, हण त मां तोखे ॾिसां। बस सोनी बस, तू भी जज्बाती न थी। मुझी जिंदगी ज़हर करे छॾे, अञा चेती त जज्बाती न थी। बस सोनी बस, कावड़ के छॾ। अधी आई आहे कम जी ॻाल्हि ॿुध। बस मूंखे ख़बर आहे त तव्हांखे कहिड़ी कम जी ॻाल्हि करणी आहे। ख़बर आहे? तोखे कहिड़ी ख़बर आहे? इहा ई त हाणे सोडो मूंसां शादी जे लाइ राज़ी थी वियो आहे ऐं हाणे जल्दी ई मुंहिंजो सोडे सां निकाह थींदो। इहा न इहा तुझी भुल आहे। एतिरो जल्दी तुझो निकाह सोडे सां न थींदो। रेसियाणी मूंखे हाणे पंहिंजी बदनामी जी का बि परवाह नाहे। सोनी असां तोखे बदनाम करण नथा चाहियूं। इन खां वधीक बदनामीअ जो सोचो अथव छा? सोनी तुझो निकाह सोडे सां थींदो, पर अञा हिकिड़ी शर्त आहे। ॿुधाए रेसियाणी, पहिरें शर्त खां त ही तुझो शर्त वधीक न हूंदो न। मूंखे तुझा सभु शर्त मंज़ूर आहिनि। तो पोइ इन्हीअ पंहिंजे नाजाइज़ ॿार खे केराए। छा? हाँ सोनी, जे सोडे सां निकाह करण थी चाहे नी त पहिरें इन्हीअ ॿार खे केराइणो पवंदो। न रेसियाणी, इहो गुनाह मां न कंदसि। पंहिंजो कवरो मुंहुं कराए इन खां वधीक? बस बस रेसियाणी सकीना, तू मुझो घणो तमाशो बणाए चुकी आई। हाणे मां तुझो तमाशो बणाईंदसि। छो त जेतिरो बदनाम मां थी चुकी आहियां न, उन खां वधीक जेकॾहिं मां तोखे बदनाम न कयुमि न त मुंहिंजो नालो बि सोनी न आहे। तुझी या मजाल जो अधी वॾीअ खे थी धमकी ॾे। अॼु मां तुंहिंजो सब न सोना न न न न छॾ दे। अॼु मां हिनखे ॾेखारियां थी। मां थी चवां त सोनी मूंखे कढ। जेकॾहिं न ॿीहर इहा ज़बान कढे छॾींदोमांइ। सोनी सदको रेसियाणी, अॼु तव्हां पंहिंजो असुल रूप ॾेखारे छॾियो। पर रेसियाणी सकीना, तो त अञा सोनीअ जो असुल रूप ॾिठो ई कान्हे को। तव्हां त मूंखे हिन हवेली मां कढी ई नथा सघो, छो त हाकिम खान जो खून मुंहिंजी कुख में पलजी रहियो आहे, जेको हिन मिल्कियत जो अकेलो वारिस बणिबो। अकेलो वारिस। इहो खून हाकिम खान जो न, पर मुंहिंजो आहे, मुंहिंजो। जेकॾहिं हे तुंहिंजो हुजे हा न त तूं पंहिंजे ई ॿार खे केराइण जी मूंखे धमकी न ॾे हा। सोनी घणी खुश न थी। इहो ॿार हरामी चइबो, हरामी। कंहिंजो बि वारिस न बणिजी सघंदो। रेसियाणी सकीना, इहो त वक्त ई ॿुधाईंदो।
त हे ॿार हरामी तो पैदा थे या हिनखे कंहिंजो नालो थो मिले या वरी कंहिंजो वारिस तो बणिजे, इहो त वक़्तु ई ॿुधाईंदो। सोनी सदको वञे सदको। अधी हाणे हिन जो ज़िंदा रहण असांजे लाइ सही न आहे। हाणे हिनखे मारणु खपे। न सोडा न, मां थी चवां न, बस तूं अच मां सां गॾु, अच। हा हा हले वञो हितां। कॾहिं बि सोनीअ जे भर में बि अचण जो न सोचजो, छो त सोनी हिन हवेली जो वारिस पैदा कंदी, जेको तव्हांखे हिन हवेली मां धिका ॾेई कढंदो। बाबा साईं, टोपी में अड़ा थो। अरे बाबा जमाल, हे छा यार, टोपियूं त सिरनि ढकण लाइ हूंदियूं आहिनि, लहण लाइ न जमाल। बाबा बाबा जी पूरी कोशिश कंदुसि, पर मजू एतिरो त अॻिते निकिरी चुको आहे जो हुन तां केस ख़तम थियण ॾाढो मुश्किल आहे। बाबा साईं, तव्हांजा हथ वॾा आहिनि, थोरी बि सच्चाई कंदो त मजूआ केस का वॾी ॻाल्हि न आहे। मुंहिंजा हथ केॾा बि वॾा छो न हुजनि, पर मां कानून खां मथां न आहियां। न का मां कोर्ट साण खणी घुमंदो आहियां त मजूअ खे आज़ादु कराए छॾियां। बाबा साईं, पोइ बि कुझु न कुझु त सहूलियत मिलंदसि जेकॾहिं तव्हां सिर ते हथ रखंदुसि। जमाल, पहिरियों मूंखे इहो ॿुधाए त मजू तुंहिंजे चवण ते पुलिस में हथु ॾींदो? हा बाबा साईं, मां छोकिरे खे राज़ी कयो आहे। ठीकु आहे, मां टाइम कढी DSP सां ॻाल्हाए वठंदुसि ऐं पोइ ॾिसां त हू कहिड़ो थो सहकार करे। बाबा साईं, पारत अथव, विसारे न छॾिजो। बाबा, जीअं ई मुंहिंजी DSP सां ॻाल्हि ॿोल थी, मां तोॾे न्यापो करे छॾींदुसि। महिरबानी बाबा साईं, महिरबानी, तुंहिंजा लख लाइक़। तूं वञ ऐं मजूअ सां वञी वरी ॻाल्हाए। ईअं न थिए त मां DSP सां ॻाल्हाए पक करे छॾियां ऐं हू हथ ई न ॾे। मजू जी तरफ़ों तव्हां ख़ातिरी सम्झो बाबा साईं, तव्हां ख़ातिरी सम्झो। ठीकु आहे, जदा चिबड़, ठीकु आहे न बाबा? जी साईं। अचो था। अॾा, मूंखे नथो लॻे त मजू पुलिस में हथ ॾेई बाक़ी ज़िंदगी जेल में गुज़ारींदो। रूपोशीअ वारी ज़िंदगी बि वॾो अज़ाब हूंदी आहे सोराब, वॾो अज़ाब। चङा भला जवान गोॾा खोले वेठा आहिनि, पोइ हिन मजूअ जी कहिड़ी हैसियत आहे त वॾो चमड़ो एतिरो जल्दी कीअं थको? मजूअ जी का बि पुठ न आहे, को बि रहण लाइ राज़ी न हूंदुसि। झंग में सुई सुई ऐं थाबा खाई थको हूंदो। इन्हीअ करे पीउ खे चयो हूंदई त को विच में अहिड़ो माण्हू हथु करे जंहिंजी मार्फत हथु ॾियां। ईअं न थिए जो अॻु बि मारियो वञा। इन करे ई मुंहिंजो पीउ आयो हो। ॻाल्हाए ॾिसंदुसि DSP सां, मन का सुणाई थी वञेसि। केड़ो आई मोआ, केड़ो आई? माया दी मां। मां मौत का पवई, मां ब केर मां? माया दी मां, गुलाम कादुर। न अन्न नसीब थो न पानी, सुबह सुबह साण पंहिंजो मनोज़ मुंहुं खणी तूं ख़ैर सां आयो आहे? मूं तोखे चयो हो त मोलूअ खे बेवकूफ़ बणाए, उहो कम बि कोन थी करी, न को समूह ई थी वठी ॾे मूंखे। हाणे महिरबानी करे मूंखे पंहिंजा पैसा मोटाए। अड़े अदा, मूं तुंहिंजे रिश्ते लाइ ख़ैरा खे राज़ी करे छॾियो आहे, करे छॾियो तम राज़ी। न मूंखे तुंहिंजी ज़बान ते को बि एतबार कोन्हे। जेकॾहिं नथो एतबार अचई न, वञी खॾ में पओ ऐं चवे थी निकर मुंहिंजे घर मां, त हणी बुहारा दुनार न बनी छॾियो। हल, एतबार आहे। भला इहो ॿुधाए त मुंहिंजो कॾहिं थी निकाह कराए? हाणे एतिरो जल्द निकाह किथे थो थिए? बाक़ी कॾहिं थींदो? झण जी कर, सम्झण जी कर, दा कुझु तो सम्झ न। मूं ख़ैरा खे राज़ी करे छॾियो आहे, एतबार कर न, इहा ॻाल्हि अथई। पर हुनखे एतबार कोन्हे त को तो मूंखे चयो आहे। भला ख़ैरा खे एतबार ॾियण लाइ छा करणो पवंदो? छा वरी छा? तोखे हिकु दफ़ो वटि वञणो पवंदो आहे। न दी न, तूं मुंहिंजी बेइज़ती कराईंदी। हाय हाय, बेइज़ती! ऐं हूं वरी कहिड़ी इज़त अथई जो हाणे थी बेइज़ती थिए तुंहिंजी? छा चई अदी? हाणे अॻु में केतिरा चकर तुंहिंजी बेइज़ती करे चुकी आहे, हा?
जेकॾहिं हाणे बि कयुसि न त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, पर तोखे त एतबार अची वेंदो न त मूं तुंहिंजे रिश्ते लाइ ॻाल्हि करे छॾी आहे। इहा ॻाल्हि आहे। पोइ हाणे ॻाल्हि ॿुध, हाणे पंहिंजी इज़त खे न ॾिस, वञी पक करे अच। छा वञी चवां खैरा खे? खैरा खे वञी चओ जन्नत रिश्ते जी ॻाल्हि कई हुई न, बसि उहो रिश्तो हाणे पको करे ॾे। ठीकु आहे दी, मां अॼु ई राति वञी खैरा सां मिली थो अचां पियो। जेकॾहिं खैरा इनकार कयो न त पोइ पैसनि जो बंदोबस्तु करे रखजां। हा ऐं पैसनि जो बंदोबस्तु थियो पियो आहे, तूं रुॻो वञी ॻाल्हाईसि त सही। हा ठीकु आहे, मां वञांसि थो। पैसा था ख़र्च, रुॻो हिनखे पैसा वञ त खैरा त ख़बर वठई। मेरे को खबर है तो तू मेरे पैसे आते मौज मस्तियां करेंदा पी उधर ते। हाँ यार मोलू समझण जी कंदो कर, मां तुझे ई कम सां वियो हुअसि। ना कूड़ पिया मर दई कसम सां मां तुझे लाइ वियो हुअसि। पिछे मेरे को बुधा क्या कराई उधर ते? कम पक्को करे आयो है, पक्को। अल्लाह मैं मरा मैं ठरा, यो बुधा तू क्या कराई उधर ते? माई राजिया चवे पई त रात मोकिल चांस। रात ना मिले अंधा मिले। अरे चरिया हिन महिल हुन जो छोरो घर में वेठो आ। बुध रात आ तो पक्की न उधर ते। हाँ पक्का मेरा वायदा कर तो मेरा रात गजा हरसी। हाँ मोलू रात भाई गजा हलंदासे। पो तू अंदर हलियो वञ, मां ॿाहिर बीठो हुंदुसि। हाणे त खुश न? हाँ यार हाँ छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं टे चारि त नाहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिलि जूं छा ॿुधायां। तो मुझे के कयूं चांड्रो किन में वेही, तो मुझे के कयूं चांड्रो किन में वेही, सब याद भूखे आहिनि, सब याद भूखे आहिनि, ते यादगार ॻाल्हियूं टे चारि ई त नाहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिलि जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं टे चारि ई त। डीएसपी जा बहाना करे न नटाए सिकंदर खान, मुखे सॼी ख़बर आ मुखे त तू हाणे पोयां पेर कया आहिनि। मुझे यकीन के मूंसां खान साहब खानो मथा एक्शन करण खां रोके थो। मञियोसीं सिकंदर खान त तव्हांखे साहब रोके थो, पर जॾहिं दिलावर वारनि असां ते हमिलो कयो उन वक़्तु तव्हांखे अचण खां कंहिं रोकियो? इत्तफ़ाक़ी हादसा थी वेंदा आहिनि, मां तव्हांखे कीअं सम्झायां? मूंखे सम्झाइण जी का बि ज़रूरत न आहे सिकंदर खान, का बि ज़रूरत न आहे, पर तव्हां सम्झी वञो त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर आ, कारी हर ते पेर। खान मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। मूसा खान समझायो बाबा साईं, हाकिम खान खे तव्हां सम्झायो। छा कयो हाकिम खान? कयो त कुझु कोन अथई, पर चए थो त वारिस खान ॾे वञा। छा बार नथी हाकिम खान, बार नथी। हिन वक़्तु दिलावर खान तुंहिंजे खून जो प्यासो आहे, तूं हिते महफ़ूज़ आहीं। मूसा खान मां अदा जे ख़ौफ़ खां सॼी ज़िंदगी हिते कोन वेही रहंदुसि, मूंखे कुझु न कुझु करणो आहे।
असां तो सां गॾु आहियूं, ॿुधाए छा करिणो आहे? फिलहाल मां वारिस खान खां थी अचां, पोइ सोचींदासीं त छा करिणो आहे। हाकिम खान, ओॾां वञण में ख़तरो अथई। रुस्तम महाराज तुंहिंजी राहुनि में वेठल हूंदा। जेकर साम्हूं आया त मां उन्हनि खे मुंहुं ॾेई वठंदुसि। जेकर नथो मुड़ी त मां बि तोसां गॾु हलां। तोखे मां तकलीफ़ नथो ॾियणु चाहियां यार। इन में तकलीफ़ कहिड़ी ईंदसि? हिक खां भला ॿ। नमूसा खान, मां कमाल खान खे पाण सां गॾु नथो वठी वञा। बाक़ी जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि तव्हां सम्झो था त पोइ हिकु ॿ माण्हू मूंखे ॾेई छॾियो। हाकिम खान, हमराहनि जी पाण वटि खोट नाहे। जेतिरा चवंदे ओतिरा ॾींदोसांइ। धण हमराहनि खां बहितर आहे त मूंखे हिकु शबीर ॾियो। घटि मां घटि एतिरो आसरो त थींदो त विढ़ंदो पर पोइते पेर न हटाईंदो। उहो धण हमराहनि जो कहिड़े कम जो हिकु फायर थियण खां पोइ ॻोल्हे बि कोन लभनि। हाकिम खान, शबीर खे पाण सां गॾु उथी वञो। उते वञण खां पोइ को बि ख़तरो महसूसु कयो त पोइ निकिरी अचिजो। वारिस खान वटि मां पहुची वियुसि, उते मुंहिंजे वार जो को बि नालो कोन वठंदो। जे नथो मुड़ी त पोइ महल सां निकिरण जी कर। शबीर खे पाण सां गॾु वठी वञजांइ। बेफ़िक्र रहो मूसा खान, हाकिम खान जे वार खे बि तओ न ईंदो। हा दिलावर खान, सुबुह सुबुह सां कीअं यादि कयो अथव? निसार खान मज्जू हथ ॾियण थो चाहे। तव्हां इहो ॿुधायो त हुनखे केतिरी रिआयत मिलंदी? वॾा, मूंखे नथो लॻे त मज्जू पीउ जे चवण में अची पुलिस में हथु ॾींदो। जे हथु ॾींदो त हुन में पंहिंजी भलाई अथसि। जे जेल कटे ईंदो बाक़ी ज़िंदगी त सुकून जी गुज़ारींदो। अहिड़ी सोच मजूर खे इहो त सवाल ई पैदा नथो थिए। हादसा त जानवरनि खे बि अकुल सेखारे छॾींदा आहिनि। मजू त वरी बि इंसान आहे। असां त दुआ ई कयूंसि था मन मोलाई जी सणाई थी पए। अलाह चङाई कंदो। सुभाणे DSP ॿुधाईंदो त हुनखे केतिरनि केसनि में केतिरा साल सज़ा अची सघे थी। थी सघे तो का भलाई थी वञेसि। मदद मां कंदोमांसि। अदी का हो करे आयोस? घर में मुठ भी काने, काॾे वगा? हाँ दा, घर में उठ गिरी आया हा, उहे खाई चट करे विया। छा? उठ? हाँ, उठ उठ। ये वरी घर में कीअं घिड़ी आया? अदा मुठ गाह जी करे आए। उहा त बकरी खाई उन्हे माल ई चट करे छड़ी। तू हाणे वते तो पे गाह गोलींदो। ॼण के भरियूं ॿधी आए हैं। हेडी भरी करे आयस मुंजी चेल वठी दी वई। ऐं तू थी चई त मुठ गाह जी। एडी जे कॾहिं भरी ही त वई काने। अलाए केड़ी खबर? मता दुश्मनी करे बाहर उछले छडियो हुजे। हाँ, तो सा वडी दुश्मनी आदा। गाह खणी मां बाहर उछले छडियो। शर्म ही कोन है अदा। गाल शर्म जी नाहे, साड़ जी आ, साड़ जी। साड़? इहो ही त मता चिबड़ सुधरी वने। हाँ दा, बकरी चारे पाले तू उन्हें मुझे के मुनाफा कमाई दे, वरी उन्हें मुझे जहाज वठंदे। इहो माके साड़ ना है। हाँ, त चिबड़ सुधरी वियो, कराए ते जो ते रहजी वई। खणी जो जहाज न वठा ऐं बिल्डिंगूं न अडाया, पो बुबर पिया त अची विंदा। तू न ही बर्दाश्त न थे करी सगी त पो जहाज ॾिसी तोखे खुशी किथे थींदी? करा जे सरे जे खैर हुजे। जेतरो बीही या मुसा जाड़ी हई थई, एतरे में वनी के बतीला ब्या करे अचे हां गाह जा त बकरी जो पेट भरजी पई हां। ओए त मां करे ईंदुसि, तोखे मिंथ कोन कंदुसि। हाँ, तू अदा मिंथ कंदे, मां भगी वेंदसि। हाणे चङो महिलाए तो निकुर त मां घर जो कमकार करे वठां। केड़ो मां कमकार वारी मशीन जे मथा चढ़ियो वेठो आ जो परे थींदुसि ऐं पोइ उहा स्टार्ट थींदी ऐं घर जो कमकार लहंदो। बसड़े अदा अंधन अॻियां रोअण अखियुनि जो ध्यान वेठो हुजो, माखे छा थींदो? हा हाँ, हूअं बि लुधड़ा जेसी ताईं मिटीअ में न लेटंदा तेसी ताईं उन्हनि खे कहिड़ो आराम ईंदो। कोन सहंदी कोन सहंदी बाबा कंहिं जाइ जी। पोइ तॾहिं ॾिसे बि अथो पियो धूड़ वसाई थी पई, पोइ बि बूथ लटकायूं बीठो। वञो न वञो, पड़ा अंदरनि जा टुकर हूअं बि पेट पियल थी।
घर जो टुकुर नसीब हो जाई हा त हेॾे छो थाबा झलण अचे हा हिन जी पाड़ ईअं ई मां पटींदसि रखो फको आहे जोड़े ॾिजेसि वक़्त में